बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाड सां गॾु आऊं हाकिम नसीरानी। नाज़रीन, रमज़ान शरीफ़ जी फ़ज़ीलत एॾी त उत्तम आहे जो अल्लाह ताला इन खे पंहिंजो महीनो कोठियो आहे ऐं दुनिया जा जेतिरा बि बाअदब माण्हू आहिनि, जेके बि अहले कलम आहिनि, जेके बि नसर ऐं नज़म जा शाइर या अदीब आहिनि, उन्हनि रमज़ान शरीफ़ जी फ़ज़ीलत पंहिंजे पंहिंजे लफ़्ज़नि में पंहिंजे इल्म व फ़हम मुताबिक़ पेश कयो। सो अॼु असां रमज़ान शरीफ़ जी मुनासिबत सां पंहिंजे प्रोग्राम में सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलात जे ज़िले सदर साईं फ़क़ीर साहिब ॾिनो चाचड़ साहब खे हिकु दफ़ो ॿीहर मदू कयो आहे। साईं जन खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। साईं महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे दरिया न्यूज़ जे पंहिंजे इन में असांखे घुरायो आहे। इहे तव्हांजी वॾी वॾी महिरबानी ऐं तव्हांजा लख लख थोरा महिरबानी। तव्हां लाइक़ु आहियो जो तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम कर। नाज़रीन, साईं खे मां ॿियो दफ़ो तकलीफ़ ॾिनी आहे पंहिंजे प्रोग्राम में। साईं हिकु बाअदब सुघड़ जी माना आहे सुठो घड़ींदड़। तव्हां ॾिसो नाज़रीन, जेकॾहिं हिकिड़े वॾे बुंड खे पाणी में लोढ़े छॾियो त उहो लुढ़ंदो न, ॿुॾी वेंदो। साॻी उन बुंड खे जेकॾहिं फटा कढी करे उनखे सोने नमूने ठाहिजे त वॾी में वॾी ॿेड़ी बि पाणी में पंहिंजो लुढ़ी पवंदी। ऐं इन ॿेड़ी खे ठाहींदड़ खे बेसुघड़ चइबो आहे। जे सुघड़ आहिनि त ॿोली ज़िंदा आहे, सुघड़ आहिनि त अदब ज़िंदा आहे। सो साईं जन खे मां जेका अॼु स्पेशली ख़ासि तौर ते पंहिंजे प्रोग्राम में जेको रमज़ान शरीफ़ जी मुनासिबत सां मधु कयो आहे, त साईं जन असांखे रमज़ान शरीफ़ जे बारे में छा ॿुधाईंदा? अचो त साईं खां ॿुधूं था। महिरबानी साईं, असां तव्हांखे रमज़ान शरीफ़ जे शान में ॿुधायूं था। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बेशक अल्लाह। लख थोरा मालिक तेॾे कर कर करम ॾितुई रमज़ान। भाग भरिया ए माह मुबारक कि तकादिर चाह मेहमान। सुभान अल्लाह। 11 महीने सभु सोणे ईंदा साल तूं वखरा शाने। ऐं हर साल पिया वंडेंदे साहिब ॾिना साॾे बख़्शिश दा सामान। ए बरकत वाला आया महीना, रहमत वाला आया महीना, थी असां कण मेहमान। रखो सब रोज़े मुसलमान, रखो सब रोज़े मुसलमान। बरकत वाला आया महीना, थी असां कण मेहमान। रखो सब रोज़े मुसलमान, रखो सब रोज़े मुसलमान। रमज़ान शरीफ दा शान निराला, सभिनी कणू हींदा रुतबा आला। हा सभिनी कणू हींदा रुतबा आला। ख़ासि मालिक साईं मुका, ख़ासि मालिक साईं मुका। ही विच पाक कुरान, रखो सब रोज़े मुसलमान, रखो सब रोज़े मुसलमान। बरकत वाला आया महीना, थी असां कण मेहमान। रखो सब रोज़े मुसलमान, रखो सब रोज़े मुसलमान। ओ 11 महीने फ़िक्र दुनिया दा, कर हिकड़ा महीना ज़िक्र खुदा दा, कर हिकड़ा महीना ज़िक्र खुदा दा। सजदे ॾे राज़ी करो सब, सजदे ॾे राज़ी करो सब। अपना रब रहमान, रखो सब रोज़े मुसलमान, रखो सब रोज़े मुसलमान। बरकत वाला आया महीना, थी असां कण मेहमान। रखो सब रोज़े मुसलमान, रखो सब रोज़े मुसलमान।
वो तस्बी तरह बिन नमाज़ां पढ़ो ज़कातां फितर खैरातां भी देवो दलेल लुंड पिया आखे इहो दलेल लुंड पिया आखे इहो हे रब पाक दा हे फरमान रखो सब रोज़े मुसलमान रखो सब रोज़े मुसलमान बरकत वाला आया महीना थी असां कण मेहमान रखो सब रोज़े मुसलमान रखो सब रोज़े मुसलमान रखो सब रोज़े मुसलमान। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। नाज़रीन, साईं बहितरीन शाइरी में मुसलमाननि खे जेको पैगाम ॾिनो त अल्लाह जे साम्हूं झुकी पओ, अल्लाह जी ख़ुशनुदी हासिलु कयो, अल्लाह खे राज़ी कयो। 11 महीना फ़िकर फ़ाक़नि में गुज़री वञनि था पिया, पर हीउ वाहिद महीनो आहे जंहिंमें इंसान जो छोटकारो थी सघे थो। हीउ वाहिद महीनो आहे जंहिंमें इंसान जी मदद करे सघे थो। हीउ वाहिद महीनो आहे जंहिंमें इंसान नेकियूं हासिलु करे सघे थो। छो त इन्ही महीने में अल्लाह ताला पंहिंजो प्यारो किताब क़ुरान शरीफ़ नाज़िल कयो। इन खां अॻु बि जेके किताब नाज़िल थिया उहे बि रमज़ान शरीफ़ में थिया, हीउ किताब बि रमज़ान शरीफ़ में नाज़िल थियो। हीउ उहो मौक़ो अथव, महिमान महीनो आहे जेको ॿीहर ज़िंदगी में असांखे मौक़ो मिले अलाए न मिले। अचो त तव्हां सभु गॾिजी करे असांखे अल्लाह ताला खां इहा दुआ घुरूं त या अल्लाह हिन भलारे महीने में असांखे तौफ़ीक़ अता फ़रमा त असां इंसान ऐं इंसानियत जी ख़िदमत करे सघूं, पंहिंजी ज़िंदगी ऐं आख़िरत खे संवारे सघूं। इन्ही पैगाम सां गॾु ॾींदा इजाज़त। तेसीं ताईं अल्लाह भाई।